सब खां पहिरियां तव्हांखे तारीफ़ कराईंदो जेका असांजा सभु दोस्त वेठा आहिनि। असांजो रीजनल उहिदेदार आहे असांजो एडिशनल जनरल सेक्रेटरी अली खान कुन्नू साहब आहे, ज़िले जनरल सेक्रेटरी अब्दुल कुराई साहब ऐं मुंहिंजो वॾो भाउ ज़िले प्रेसिडेंट लाड़काणो अदा समील आहे हिकिड़ो भाऊ, असांजो रीजन जो जॉइंट सेक्रेटरी आहे ज़ुल्फ़ार कानूर साहब, असांजा ज़िले जा सभई दोस्त भाऊ असगर चनो साहब आहे, बुट्टी साहब आहे, भाऊ इसमाइल अबरो साहब आहे, असांजो नईम भुट्टो साहब आहे, असगर सारियो साहब, सभई दोस्त बुट्टी साहब, काफ़ी ॾींहंनि खां इहा शइ असांजे ज़हन में हुई त तव्हां दोस्तनि सां गॾिजी का कचहरी बि कयूं ऐं हाल अहिवाल बि कयूं। ख़ासि करे असांजी PTI जी जेका नई तंज़ीम साज़ी थी आहे जेका हली पंहिंजी जनवरी 2020 खां वठी असांजे मर्कज़ खां स्टार्ट थी, त उन सिलसिले में असांजा ज़िला बि ठहिया हुया। लाड़काणे ज़िले जा आहियूं, सभई दोस्त आहियूं, दिलि चए पई त तव्हां सां वेही पाण में कचहरी कजे ऐं हाल अहिवाल बि कयूं ऐं जेको असांजी अपडेट्स आहिनि पार्टीअ जूं उहे तव्हांखे आगाह कयूं त उहो बि बहितरु हो त भई हिक ॿिए सां हाल अहिवाल कजनि, हिक ॿिए खे थोरो आगाह बि कजे त हक़ाइक़ छा आहिनि। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त असांजी ज़िले जी बॉडी जेका आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ज़िले लाड़काणे जी बॉडी अनाउंस थी 21 अप्रैल 2020 में। 2 मई ते ज़िले बॉडी ओथ कयूं, जंहिंखां पोइ असांजी रीजन सभिनी ऐलान कयो त तव्हां जूं जेके तंज़ीम साज़ी आहे तालका ऐं तहसील साहिब तालका ऐं सिटी बॉडियूं जेके आहिनि उहे कंप्लीट कयूं। अलहमदिल्ला इहा ॿुधाईंदे ख़ुशी महसूसु थिए थी, काफ़ी दोस्त तव्हां आया बि हूंदव त 2020 में पार्टी तंज़ीम साज़ीअ में लाड़काणो ज़िलो पहिरियों, लाड़काणे में 4 तालका आहिनि, 6 टाउन कमेटी आहे, हिकु असांजी म्यूनिसिपल मेट्रोपोलिटन हिते आहे लाड़काणो मेट्रोपोलिटन। असां उहा 23 ॾींहंनि में असांजी अलहमदिल्ला ज़िले बॉडीअ जे महिनत सां 23 ॾींहंनि में असां उहे तालका टाउन ऐं मेट्रोपोलिटन जूं बॉडियूं कंप्लीट कयूं, जंहिंमें हिक में मोर देन 14 जेके हुन में मेंबर्स हुआ उहिदेदार हुआ ऐं उन्हनि जी ओथ टेकिंग सेरेमनी ईद खां पोइ 30 तारीख़ ते 30 अप्रैल ते उनजी ओथ टेकिंग सेरेमनी हिते थी। काफ़ी दोस्त तव्हांजा शायदि आया आहे त मीडिया जा, जंहिंमें असांजे रीजन जा सभई उहिदेदार आया ऐं अलहमदिल्ला असांजे सिंध PTI इहो अनाउंस कयो त हीउ पहिरियों ज़िलो आहे लाड़काणो जंहिं तहसील ऐं टाउन कमेटीज़ ताईं तंज़ीम साज़ी कई आहे। इहो हुई असांजे दोस्तनि जी हितां जी महिनत ऐं असांजे हितां जी पब्लिक जी दिलचस्पी, सॼे ज़िले जी मोट, जंहिं सॼे ज़िले असांजे दोस्तनि खे मोट ॾिनी, PTI खे इज़त बख़्शी ऐं असांजे क़ाइद प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान साहब ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल साहब, हलीम आदिल शेख साहब, असांजे साहब ऐं असांजी जेका ॿी क़यादत आहे उन ते उनजे एतमाद जो इज़हार। माज़ीअ में ईअं कॾहिं बि NTPP दौर में कंहिं बि हिते कंहिं पार्टी जेका वफ़ाक़ में हुजे कंहिं ईअं तंज़ीम साज़ी कई, इहा ॻाल्हि हुई तहसील ताईं ऐं टाउन कमेटीज़ ताईं। उन खां पोइ महीने जे गैप खां पोइ असां 2 महीना असां पाण में टारगेट रखियोसीं त जुलाई जे एंड ताईं, जून जे एंड ताईं 30 जून में असां पंहिंजे टाउन कमेटीज़ सभिनी खे ऐं असां पंहिंजे मेट्रोपोलिटन असांजा दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे सभिनी खे असांजी पंहिंजी हिकिड़ी गॾियल पॉलिसी हुई त 30 जून ते तव्हां यूनियन काउंसिल लेवल ताईं ऐं वार्डन ताईं बॉडियूं कंप्लीट कयो ऐं अलहमदिल्ला 7 जुलाई ते